आहे को ॿुधण वारो रहमत जे बदिरां ज़मत बणिजी पवंदड़ हेलोकनि बेरहम बरसातनि जे करे बदीन ज़िलो काफ़ी मुतासिर थियो आहे। बरसात जे करे जिते माण्हुनि जा फसल ॿुॾी मुकमल तौर ते तबाह थी विया, उते ज़िले बदीन जा काफ़ी ॻोठनि जा कचा ऐं अबरा घर बि लहरनि जे वर चढ़ी मुकमल तौर ते पंहिंजो वजूद ई विञाए वेठा ऐं उन्हनि घरनि जा रवासी वीचारा मजबूर थी उतां पंहिंजे ॿचड़नि खे वठी किन स्कूलनि में त किन ॿियनि महफ़ूज़ जायुनि ते वञी पनाह वठी पंहिंजे ऐं पंहिंजे ॿचड़नि जो सिर बचायो। पंहिंजे फसलनि जे आसिरे अलाह त कहिड़ियूं हसरतूं दिलि में सांढे रखंदड़ ग़रीब माण्हुनि जॾहिं पंहिंजो सभु कुझु ऐं अलाह तालो पंहिंजे अखियुनि सां तबाह बर्बाद थींदे ॾिसी हिन वक़्तु हू पंहिंजूं अखियूं राहनि में तके के NGOs ऐं डिगन हथनि वारनि जो मुंतज़र आहिनि जीअं हू पंहिंजे ॿचड़नि खे कुझु खाराए सघनि, छो जो अहिड़नि ग़रीब लाचार ऐं बेवस माण्हुनि जे घरनि जूं चुल्हूं बरसाति खां वठी अञा ॿरियूं बि न आहिनि। तालके टंडो बागो जी देह में वाक़िआ कुझु ॻोठ जंहिंमें ॻोठ अलादीनो जमाली, ॻोठ सोबदार जमाली, ॻोठ ग़ुलाम हैदर जमाली, ॻोठ मलूक उन्नड़, ॻोठ अदलू उन्नड़, ॻोठ अब्दुल गफ़ूर जमाली में बि काफ़ी अहिड़ा डेली कमाइण वारा मज़दूर ऐं ग़रीब हारी मौजूदु आहिनि जिन जा फसल ऐं घर मुकमल तौर ते तबाह ऐं बर्बाद थी विया, पर संदसि उजड़ी वियल आशियाननि में बुखनि में पाह थियल संदनि ॿारनि जूं साणूं ॿुधियूं न थींदड़ रियूं ऐं किकूं जारी आहिनि ऐं जेके बंदि करण उन्हनि मिसकीन माण्हुनि जे वस खां ॿाहिरि आहे। बरसाति सभु उजामी वियल संदनि चुल्हूं हड़ में कुझु बि न हुअण जे करे वरी अञा ॿरी नाहिनि सघियूं। उन्हनि चुल्हनि खे ॿारण लाइ ऐं बुखनि खे मटाइण लाइ अञा ताईं का बि तंज़ीम ऐं NGOs वग़ैरह असांजे पासे हिकु भेरो बि नाहे कयो। हिते आउं उन्हनि अहिड़नि दोस्तनि खे निमाणी गुज़ारिश थो करियां जिन जो तालुक़ु कंहिं NGOs या अहिड़नि इंसानी दोस्त समाजी तंज़ीम सां आहे ऐं उन खां अलावा अलाह जे अहिड़नि बंदनि खे जिन खे मिठे मालिक पंहिंजे करम सां हर शइ सां नवाज़ियो आहे त बराए महिरबानी ये ॻोठ अलादीनो जमाली, ॻोठ सोबदार जमाली, ॻोठ ग़ुलाम हैदर जमाली, ॻोठ मलूक उन्नड़, ॻोठ अदलू उन्नड़, ॻोठ अब्दुल गफ़ूर जमाली ताईं पंहिंजा पेर डिगेरनि जिते मिसकीन माण्हू उन्हनि जी मदद जा मुंतज़र आहिनि। सिंध धरती न्यूज़ जुडो।